अस्सलाम वालेकुम दोस्तों सारा बलोच केतिरा बेगुनाह ॿुधाईंदी। असांखे बि इन ॻाल्हि ते अफ़सोस आहे त उहो हिकु न्याणी आहे ऐं हुन सां अगरि ज़्यादती थी आहे त हू हुन माण्हू जी शिनाख़्त करे बेगुनाह ख़्वामख़्वाह माण्हू न बदिराए। मौला बख्श जखराणी हिकु पुलिस गिरफ़्तार कयो आहे। मौला बख्श जखराणी जो चवणु आहे त आउं हिकु नेक नमाज़ी ऐं रोज़ेदार माण्हू आहियां ऐं आउं सब्ज़ी मंडी मां रोज़े जे लाइ सामान ख़रीद करे रहियो हुयुसि जितां मूंखे पुलिस गिरफ़्तार करे आई आहे। हुनजो चवणु आहे त सारा भले अचे मूंखे ॾिसे मूंखे सुञाणे। अगरि सारा चवे थी त सही आहे, पर हुनजो वधीक मौक़िफ़ इहो आहे त हू चवे थो मूं कॾहिं ज़िंदगी में सारा खे ॾिठो ई न आहे, न हुन मूंखे ॾिठो आहे। त सारा जो कमु आहे हुनखे ॾिसे। वरी सारा जो हिकु वीडियो असां हींअर ॾिठी आहे जंहिंमें हू चवे थी त हा भई मौला बख्श इहो आहे या ॿियो आहे, कूड़ सच जो फ़ैसिलो पुलिस कंदी। पुलिस त वाक़ई में कंदी, पर जेसीं ताईं सचो कूड़ो ज़ाहिर थिए तेसीं ताईं त हू बेगुनाह चए थी त भले जेल में पियो हुजे, ऐं जे गुनाहगार आहे त हुनखे सज़ा मिलंदी, जे गुनाहगार न आहे त हू जेल हुनजो घरु आहे। त ईअं त न थी सघंदो न कंहिं बेगुनाह खे जॾहिं अगरि जे हू हुनजो ॾुआरी आहे त तूं हू अची हुनजी शिनाख़्त करे। जे हू बेगुनाह आहे त हुनखे ग़रीब खे छाजे लाइ पोइ थाणे में या जेल में विहारियो वञे। सारा बलूच जूं इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि। असांखे बि इन शइ जो अफ़सोस आहे त हुन न्याणी सां ग़लति थियो आहे। हर को न्याणियुनि वारो आहे, इहा ॻाल्हि न आहे, पर जेको मुलविस आहे उन खे सज़ा मिले न। सारा जो कमु आहे हुन माण्हू जी शिनाख़्त करे। अगरि जे हू ॾोही न आहे त हुन वीचारे खे बाइज़त बरी कयो वञे। त कंहिं शरीफ़ खे, कंहिं सुठे कंहिं ख़ानदान सां तालुक़ रखण वारे कंहिं बेगुनाह माण्हू खे छाजे लाइ थाणे में रखियो वञे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त सारा भले हुन माण्हू खे ॾिसे। अगरि जो मौला बख्श गुनाहगार न आहे त हुन वीचारे खे आज़ादु कयो वञे। ऐं सारा इहे ॻाल्हियूं ग़लति करे रही आहे। सारा खे असल में गाइड करण वारो हुनजो मुड़ुसु आहे जेको लालची क़िस्म जो लॻे थो हर ॻाल्हि में। ॾिसो त हुन थोरी ॻाल्हि जे करे पंहिंजी इज़त या पंहिंजी घरवारी जी, पंहिंजे ख़ानदान जी केतिरी मिलाए छॾी। अगरि जे इहा ॻाल्हि हुई त कंहिं हिसाब किताब सां हुनखे डील करे आहे। हींअर पूरी दुनिया में पंहिंजी बिरादरी, पंहिंजे मिटनि माइटनि जा कंध हेठि कराए छॾिया आहिनि। सो ख़ुदा रा दोस्तो, हक़ इंसाफ़ जो फ़ैसिलो अलाह पाक कंदो। अलाह कंदो त इन केस में कंहिं बेगुनाह खे सज़ा कान मिलंदी। असांजो इहो ई चवणु आहे त सारा सां बि इंसाफ़ थिए ऐं को बेगुनाह बि इन केस में न फासे। सो असांजी अॼु वीडियो ठाहिण जो इहो ई मक़सदु हो त अगरि जेके कसूरवार आहिनि उन्हनि खे बेशक सज़ा मिले जिन हेॾो रिफ़राट कयो आहे। अगरि जे न आहिनि त सारा जूं बि इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि त भई हीअ मौला बख्श अगरि जे इन केस में आहे मुलविस त हुनखे सज़ा मिले। अगरि जे मुलविस न आहे त हुनजो जेल घरु आहे, हू जेल में रहंदो। भई छो कंहिं बेगुनाह खे ख़ामख़ा जेल में रहाइण या तरसाइण, इन में तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए। चलो ग़लति थियो त थियो, कुझु तव्हां जूं ग़लतियूं हुयूं, जे अहिड़ा कमु न कयो आहे त छो भई तव्हांखे घुराईंदा। बहरहाल असांजी अॼु वीडियो ठाहिण जो इहो मक़सदु हो। अलाह कंदो त ॿिन्हिनि धुरियुनि सां इंसाफ़ु थींदो। सो अॼु जी वीडियो हिते ख़तमु कयूं था। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे इहा वीडियो असांजी पसंदि आई हूंदी। सिन सलामत, साथ सलामत।